शिकारपुर ज़िले में ॾोहनि ऐं क़बाइली झेड़नि बाबति एसएसपी डॉक्टर रिज़वान खां पोइ एसएसपी कामरान नवाज़ तरफ़ां बि ॻुझी रिपोर्ट तयारु करण जो इंकशाफ़। रिपोर्ट में पीपल्स पार्टी ऐं जीडीए सूधो ॿियनि अॻवाननि ते क़बाइली झेड़नि जी पुठिभराई करण जा इल्ज़ाम। ज़रियनि मूजिबि ॻुझी रिपोर्ट में चयो वियो आहे त कश्मीर में झेड़ींदड़ धुरियुनि मां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख तेगाननि ऐं शबीर बिजाराणी जी पुठिभराई करे पियो। शिकारपुर में कंबराणी मारफाणी धुरियुनि जे तकरार में आगा सिराज दुरानी कंबराणियुनि जी पुठिभराई करे रहियो आहे। आबिद ऐं बाबल भयो ते मारफाणियुनि जी पुठिभराई करण जा इल्ज़ाम। ज़रियनि मूजिबि सीलराज शर तकरार में ख़ालिद लुंड शरन ऐं अली गोहर महर सीलरनि जी पुठिभराई करे रहियो आहे। कनासरा पिताफी झेड़े में राशिद शाह ते कनासरनि ऐं बारी पिताफी ते पिताफियुनि जी पुठिभराई करण जा इल्ज़ाम। खोटा थई न तुझा थई न मुझा थई ये कूड़ा सिक्का खोटा थई। ये फिरना गिरना लुटेरा ये सियासी लीडर लोटा थई। ये खर्च कंदा हन वोटन ते ये वोट वठन था नोटन ते। ही हड़ाई पाण में हिकु आहिनि जन गॾिजी बेड़ो बोड़ियो वा न तुंहिंजी मुंहिंजी गणती थन ही कुर्सीअ ते रुगो झेड़ो वा न शिया सुन्नी वहाबी न अहले हदीस या सूफी थई। ही पैसनि जा पूजारी हन हे कूड़ा कसनी कूफी थई। इहे माज़ूरनि यतीमनि जी बि खाई वेंदा खोटा थई। इहे माज़ूरनि यतीमनि जी बि खाई वेंदा खोटा थई। ये फिरना गिरना लुटेरा ये सियासी लीडर लोटा थई। भुलिजी बि गफ़ार इन्हनि ते कजो न इतबार इन्हनि ते। नानू जंजो नून लीग में मामू तंजो मुस्लिम लीग में पीवा जंजो पीपीए में आई पुट्रा पीटीआई में। ही सियासत ना है बिजनेस वाही चरियो असांखे कंदा थव न निगेटिव न पॉजिटिव ही ओ ग्रुप जा बंदा थव न निगेटिव न पॉजिटिव ही ओ ग्रुप जा बंदा थव। ही रोज छिजी ऐं गंढजल था ये गंढल टोटा सोटा थई। ही रोज छिजी ऐं गंढजल था ये गंढल टोटा सोटा थई। के जागीरदारनि मीरनि जा के पीरनि जा पड़ पोटा थई। के जागीरदारनि मीरनि जा के पीरनि जा पड़ पोटा थई। ये फिरना